मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 17 उपटियल बिलोर ज़रिए अक्स जो ठहण इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्लाह महर। इन वीडियो में जो असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे उपटियल बिलोर ज़रिए अक्स जो ठहण यानी इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस। प्यारा बारो सभ खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद सम्झंदासीं त हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद छा आहिनि यानी लर्निंग ऑब्जेक्टिव। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग हाउ अ कॉन्वेक्स लेंस बेंड्स लाइट रेज टू फॉर्म इमेजेस, यानी उहो सम्झणु त उपटियल लेंस रोशनीअ जे किरणनि जो रुख बदिलाए तस्वीर कीअं ठाहींदो आहे। ॿी पॉइंट में चवे थो एनालाइज़िंग डिफरेंट टाइप्स ऑफ इमेजेस फॉर्म्ड एट वेरियस ऑब्जेक्ट डिस्टेंसेस, यानी मुख़्तलिफ़ शयुनि जे फ़ासिले ते ठहंदड़ तस्वीरनि जे क़िस्मनि जी जांच करणु। तो ही असां छो था पढ़ूं, वाई वी स्टडी दिस। हिन जे लाइ चवे थो स्टडिंग इमेज फॉर्मेशन बाय अ कॉन्वेक्स लेंस इज एसेंशियल फॉर अंडरस्टैंडिंग ऑप्टिक्स, इम्प्रूविंग विजन एंड डेवलपिंग ऑप्टिकल डिवाइसेस यूज्ड इन डेली लाइफ, यानी उपटियल लेंस ज़रिए तस्वीर ठहण जो मतालियो ऑप्टिक्स खे सम्झणु, नज़र खे बहितर करणु ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थींदड़ ऑप्टिकल औज़ारनि खे तरक़ी ॾियण लाइ ज़रूरी आहे। प्यारा ॿारो, जीअं त असीं इमेज फॉर्मेशन बाय कॉनकेव ऐं कॉन्वेक्स मिरर पढ़ी आया आहियूं, सो उन में बि असां उन्हनि जा कुझु केसिस पढ़िया हुआसीं। सो हिते बि असां इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस में इमेज फॉर्मेशन जे बेसिस ते असीं हिन जा कुझु केसिस पढ़ंदासीं। पर हिन जे केस खे डिस्कस करण खां पहिरीं प्यारा ॿारो तव्हांखे मां हिकिड़ी पॉइंट ॿुधाईंदो हलां त हीअ जेका तव्हां इमेज ॾिसो था या हीअ जेको डायग्राम ॾिसो था त इन में मूं हिते कुझु पॉइंट्स नोट कयूं आहिनि, यानी हिते मां एफ लिखियो आहे हिन पॉइंट ते ऐं हिन पॉइंट ते 2F, पर हिन पॉइंट ते एफ त हिन पॉइंट ते 2F लिखियो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ जेका पॉइंट आहे नियर टू लेंस जे ही आहे असांजी फोकल पॉइंट, ऐं हीअ जेका पॉइंट आहे यानी 2F वारी प्यारा ॿारो इहा आहे असांजी वरी सेंटर ऑफ कर्वेचर। हाणे सेंटर ऑफ कर्वेचर खे असां हिते 2F जो नालो ॾिनो आहे ऐं जेका असांजी फोकस आहे या फोकल पॉइंट आहे उनखे असां F जो नालो ॾिनो आहे। यानी हीअ जेको लेंस आहे इन जो जेके असां हीअं हिकिड़ो स्फीयर खणंदासीं त ही उनजी फोकल पॉइंट थींदी ऐं ही उनजो सेंटर ऑफ कर्वेचर थींदो। अगरि ही जेको आहे त कर्व खणूं असां ऐं हिन जे असां सिधो जेको आहे त हिकिड़ो स्फीयर ठाहियूं त ही उन स्फीयर जो वरी फोकस थींदो ऐं ही उनजो जेको आहे सेंटर ऑफ कर्वेचर थींदो। इन जे करे मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए आयो आहियां त असांजी कॉन्वेक्स लेंस में जेके आहिनि त ॿ असांजूं फोकल पॉइंट हूंदियूं आहिनि ऐं ॿ असांजा सेंटर ऑफ कर्वेचर्स हूंदा आहिनि। त ही 2F आहे असांजो सेंटर ऑफ कर्वेचर ऐं F आहे असांजी जेको आहे त फोकल पॉइंट। उन खां बाद में हींअर असीं हलूं था फर्स्ट केस जे तरफ़। त फर्स्ट केस में असांखे चवे थो ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो 2F जे पोयों आहे। मिसाल जे तौर ते हिन पॉइंट ते असांजो ऑब्जेक्ट रखियल आहे। प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त असां ऑब्जेक्ट मां घटि में घटि 2 रेस खणंदा आहियूं। हाणे हिकु रे असां खईंसीं जेका पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आई, ऐं असां उनजे रूल्स में डिस्कस करे आया आहियूं त जॾहिं काई बि रे जेका आहे उहा पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ईंदी त उहा किथां जेको आहे त डेविएट थींदी, उहा थींदी असांजी फोकस वारी पॉइंट तां। हाणे हिन फोकस वारी पॉइंट तां असांजी इहा गुज़री। उन खां बाद में हिकिड़ी ॿी असां रे खणूं था जेका असांजी गुज़रे थी ऑप्टिकल सेंटर तां। जॾहिं काई बि रे ऑप्टिकल सेंटर तां गुज़रंदी त उहा विदाउट डेविएशन जे जेको आहे त स्ट्रेट पाथ में मूव करे वेंदी, यानी उहा सिधी मूव करे वेंदी, उनजी डायरेक्शन में कंहिं क़िस्म जी का चेंज न ईंदी। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ही ॿ रिफ्लेक्टेड रे ॾिसूं त इहे ॿई कंहिं हिकिड़ी पॉइंट ते मीट करनि थियूं यानी मिलनि थियूं। हा, इहे ॿई असांजूं हिन पॉइंट ते मिलनि थियूं। हाणे हिन पॉइंट ते असांजी जेको आहे त इमेज ठहंदी, यानी ऑब्जेक्ट जेकॾहिं असांजो हिन पॉइंट ते पियो आहे त इमेज असांजी वरी हिन पॉइंट ते ठही थी। हाणे असां हलंदासीं इमेज जे प्रॉपर्टीज़ जे तरफ़। त इमेज जूं कहिड़ियूं कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि, सभ खां पहिरीं असां उनजी पोज़ीशन जे बारे में डिस्कस कंदासीं त कहिड़ी पॉइंट ते इमेज ठही। जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त इमेज जेका आहे उहा F ऐं 2F जे विच ते ठही आहे, यानी बिटवीन F एंड 2F। उन खां बाद में असां इन जी नेचर जे तरफ़ हलंदासीं त इमेज जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त छा ही ॿ जेके रे आहिनि उहे पाण में रियल में मिलियूं आहिनि, हक़ीक़तनि में पाण में मीट कयो अथऊं।
हा, अगरि जेकॾहिं हक़ीक़त में ही ॿई रे पाण में मिलियूं आहिनि त असां ऑलरेडी मिरर वारे लेक्चर्स में डिस्कस करे आया आहियूं त जॾहिं ॿ रे पाण में एक्चुअल में मिलनि त उते जेका इमेज असांजी ठहंदी आहे उहा असांजी हूंदी आहे रियल इमेज। उन खां बाद में जेकॾहिं हाणे इमेज खे ॾिसंदासीं त इमेज असांजी कीअं ठहियलु आहे, उहा असांजी ठहियलु आहे उबती यानी इन्वर्टेड। त ख़ासियत हिन इमेज जी कहिड़ी थी, हिकु थी रियल, ॿियो इन्वर्टेड। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे साइज़ जे तरफ़ हलूं त साइज़ छा उहा ऑब्जेक्ट जेतिरी आहे, ऑब्जेक्ट खां नंढी आहे या वॾी आहे? अगरि जेकॾहिं ॾिसंदासीं त हिन जी जेका यानी इमेज जी जेका साइज़ आहे उहा ऑब्जेक्ट खां नंढी आहे, त हिते असां करे लिखंदासीं डिमिनिश्ड यानी स्मॉल। ठीकु आहे प्यारा ॿारो। जॾहिं ऑब्जेक्ट असांजो 2f जे बियॉन्ड आहे त इमेज जी पोज़ीशन किथे आहे, बिटवीन f एंड 2f। ऐं ख़ासियत कहिड़ी अथसि, नेचर कहिड़ी आहे, रियल एंड इन्वर्टेड। ऐं साइज़ छा अथसि, डिमिनिश्ड यानी स्मॉल। उन खां बाद में असां सेकंड केस जे तरफ़ हलूं था। हाणे सेकंड केस में चवे थो त ऑब्जेक्ट एट 2f यानी 2f वारी पॉइंट ते यानी सेंटर ऑफ कर्वेचर वारी पॉइंट ते असांजो ऑब्जेक्ट पियो आहे। अहिड़े नमूने सां असां हितां हिकु रे कढंदासीं जेका पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस हूंदी, उहा डेविएट थींदी फोकस वारी पॉइंट खां, ऐं ॿी रे असां कढंदासीं जेका गुज़रंदी ऑप्टिकल सेंटर खां। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही रेस जी रेस खे ॾिसूं प्यारा ॿारो त उहे हिन पॉइंट ते मीट करनि। हाणे हिते असांजी इमेज ठही। हाणे हिन इमेज जी प्रॉपर्टीज़ जे तरफ़ हलूं त प्रॉपर्टीज़ में सभ खां पहिरीं असां हिन जी पोज़ीशन ॾिसंदासीं त किथे ठही, उहा ठही आहे असांजी 2f वारी जॻह ते। ऐं नेचर जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हिकु त असांजी रियल आहे यानी एक्चुअल में असांजो रेस मिलियूं आहिनि, ॿियो इन्वर्टेड आहे। ठीकु आहे, यानी उबती इमेज ठही आहे। अगरि साइज़ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त साइज़ जेका आहे उहा सेम साइज़ आहे ऑब्जेक्ट जेतिरी। ठीकु आहे, यानी सेम साइज़ ऑफ ऑब्जेक्ट, यानी जेतिरो असांजो ऑब्जेक्ट हूंदो ओतिरी असांजी इमेज ठहंदी। उन खां बाद में हींअर असीं हलूं था थर्ड केस जे तरफ़। ऐं थर्ड केस में असांखे चए थो ऑब्जेक्ट बिटवीन f एंड 2f यानी f ऐं 2f जे विच ते, इन जे विच में किथे बि जेको आहे त असांजो ऑब्जेक्ट जेको आहे त प्लेस थी सघे थो। त साॻे नमूने सां असां हितां हिकु रे कढंदासीं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। ही हितां गुज़री वई, उन खां पोइ ॿी रे असांजी जेका आहे उहा ऑप्टिकल सेंटर खां गुज़रंदी। हाणे असांजी इमेज किथे ठहंदी, उहा हिन पॉइंट ते। हाणे असां प्रॉपर्टीज़ जे तरफ़ हलूं जेकॾहिं प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां पोज़ीशन जेकॾहिं ॾिसूं इमेज जी त किथे ठही आहे, उहा ठही आहे बियॉन्ड 2f यानी पोइ हिन 2f जे पोयां। उन खां बाद में नेचर जी ॻाल्हि कंदासीं, साॻे नमूने सां रियल एंड इन्वर्टेड। ऐं साइज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त साइज़ जेका इमेज जी आहे उहा ऑब्जेक्ट खां वॾी आहे। ठीकु आहे, त इमेज जी जेका साइज़ थी उहा हिकु त मैग्नीफाइड थी, या असां हुनखे इनलार्ज बि चई सघूं था। इमेज जी जेका साइज़ आहे उहा ऑब्जेक्ट जी साइज़ खां वॾी ठही पई। हींअर हलूं था असीं वरी केस नंबर 4 जे तरफ़। ऐं उन में चवे थो ऑब्जेक्ट एट f। ठीकु आहे, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो f वारी पॉइंट ते रखियल आहे। तो हितां हाणे जेकॾहिं ॾिसूं प्यारा ॿारो त हिते असांजो जेका इमेज आहे उहा कहिड़े नमूने सां ठहंदी। साॻे नमूने सां हिकु रे कढीसीं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस, उहा फोकस खां गुज़री। ॿी रे जेका आहे उहा असांजी वरी ऑप्टिकल सेंटर खां गुज़री। हाणे जेकॾहिं प्यारा ॿारो असां हिन रेस जी ॻाल्हि कयूं त आमतौर ते जेकॾहिं असां हिन कैनवास जे ब्याफ ते ॾिसूं त रेस जेके आहिनि उहे असांजूं मिलनि नथियूं, पर ॾिसंदासीं त ही पाण में पैरेलल आहिनि। पर ही जेके रेस आहिनि प्यारा ॿारो, इहे असांजूं किथे न किथे वञी करे इन्फिनिटी ते मिलंदियूं ज़रूर। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं हाणे हिते असां इमेज जी प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त सभ खां पहिरीं हिन जी पोज़ीशन जेका आहे उहा किथे हूंदी, इमेज जी पोज़ीशन एट इन्फिनिटी ते ठहंदी। ठीकु आहे, यानी ही जेके रेस आहिनि इहे कंहिं न कंहिं जॻह ते वञी करे मिलंदियूं ज़रूर। कहिड़ी जॻह ते मिलनि थियूं उहा असांखे ख़बर न आहे। त अहिड़े नमूने सां असां हिते छा लिखंदासीं, यानी उहा जेका इमेज आहे उहा किथे ठहंदी, उहा असांजी इन्फिनिटी ते ठहंदी। ऐं नेचर हुनजी कहिड़ी हूंदी, साॻे नमूने सां रियल एंड इन्वर्टेड। ऐं साइज़ असांजी हाईली मैग्नीफाइड हूंदी। ठीकु आहे, तमामु वॾी साइज़ असांजी ठहंदी। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असां केस नंबर 5 जे तरफ़ हलूं था। ऐं उन में चवे थो ऑब्जेक्ट बिटवीन f एंड लेंस, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो f ऐं लेंस जे जेको आहे त विच ते आहे। हाणे साॻे नमूने सां असां हिन जी बि जेको आहे हिन जी बि इमेज कहिड़े नमूने सां ठाहींदासीं। जेको रे खयोंसीं फोकस खां गुज़रियो, उन खां बाद में ॿियो जेको रे आहे उहो ऑप्टिकल सेंटर खां गुज़रियो। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं तव्हां हिते ॾिसंदव त हिते जेके ही ॿ रेज़ आहिनि, जेके असांजा रिफ्रेक्टेड रे आहिनि, उहे रिफ्रेक्ट थियण खां बाद में उन्हनि जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो वधंदो थो वञे। जेतिरो हिक ॿिए खां परे थींदा वेंदा ओतिरो उन्हनि जो डिस्टेंस वधंदो वेंदो, यानी ही असांजा इन्फिनिटी ते बि न मिलंदा। जेतिरो परे वेंदा ओतिरो उन्हनि ॿिनि जे विच में डिस्टेंस वधंदो वेंदो। ठीकु आहे, पोइ हाणे हिते असां छा कंदासीं
हिते असां हिन ने रिफ्लेक्टेड रेज़ जे पोयां असां इमेजिनरी रे जेको आहे त ड्रा कंदासीं। हाणे जेकॾहिं हितां असां ॾिसंदासीं त असांखे ईअं महसूसु थींदो ॼण हीउ जेको रे आहे उहो हिन पॉइंट तां अचे थो ऐं हिन रिफ्लेक्टेड रे जे पोयां बि असां हिकिड़ी इमेजिनरी लाइन जेको आहे ड्रा कंदासीं। हाणे जेकॾहिं हिन ॿिन्ही लाइन खे पाण में ॾिसूं त हीअ ॿई जेके लाइन्स आहिनि प्यारा वारो इहे हिन पॉइंट ते अची करे मिलियूं, यानी इमेज असांजी हिन पॉइंट ते ठहंदी। हाणे हिन इमेज जे प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त इन में चवे थो त इमेज किथे ठहंदी, इमेज असांजी ठहंदी फॉर्म्ड ऑन द सेम साइड ऑफ एन ऑब्जेक्ट, यानी जंहिं तरफ़ ऑब्जेक्ट आहे उन ई तरफ़ असांजी इमेज ठहंदी। उन खां बाद में जेकॾहिं असां नेचर जी ॻाल्हि कयूं त प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त हिते जेका इमेज असांजी ठहे थी उहा हिकु त सिधी थी ठहे, ॿियो छा ही जेके रेज़ आहिनि उहे पाण में एक्चुअल में मिलनि था? न, ही अपियर्स टू मीट आहिनि, एक्चुअल में ही रेज़ पाण में नथा मिलनि। ही असां इमेजिनरी जेको आहे त लाइन ड्रॉ कयूं आहिनि त जॾहिं असांजा रेज़ एक्चुअल में पाण न मिलनि त उते जेका इमेज ठहंदी आहे उहा विर्चुअल हूंदी आहे। ऐं उन खां बाद में हीअ जेका इमेज ठहे थी उहा कहिड़ी आहे? उहा असांजी इरेक्ट आहे, इन्वर्टेड न आहे, यानी सिधी आहे। इरेक्ट मीन्स सिधी। त हिन केस में असांजी जेका नेचर आहे इमेज जी हिकु विर्चुअल आहे, ॿियो इरेक्ट आहे। ठीकु आहे। अगरि साइज़ जी ॻाल्हि कंदासीं त हीअ असांजी जेको आहे त मैग्नीफाइड या इनलार्ज आहे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी लास्ट केस जे तरफ़, जेको आहे केस नंबर 6। ऐं केस नंबर 6 में चवे थो त मिसाल जे तौर ते असांजो ऑब्जेक्ट जेको आहे उहो इंफिनिटी ते आहे। जॾहिं ऑब्जेक्ट असांजो इंफिनिटी ते आहे त उतां जेके रेज़ ईंदियूं प्यारा ॿारो उहे असांजूं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ईंदियूं। हाणे जॾहिं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस असां जूं रेज़ अचनि थियूं त उहे किथे मीट कंदियूं? उहे फोकस वारी पॉइंट ते मीट कंदियूं, यानी इमेज बि असांजी इन फोकस वारी पॉइंट ते ई ठहंदी। हिन इमेज जूं असां जेकॾहिं प्रॉपर्टीज़ ॾिसूं त उन्हनि में चवे थो त सभ खां पहिरीं इमेज किथे ठहंदी? उहा ठहंदी असांजी फॉर्म्ड एट एफ, यानी फोकस वारी पॉइंट ते ई इमेज ठहंदी। ऐं नेचर कहिड़ी हूंदी? छो त असल में ही असांजूं ॿई रेज़ पाण में मिलनि थियूं त रियल एंड इन्वर्टेड। अगरि साइज़ जी ॻाल्हि कंदासीं त हाईली डिमिनिश्ड, या असां हिनखे पॉइंट साइज़ बि चई सघूं था त जेका इमेज आहे असांजी उहा पॉइंट साइज़ जेतिरी हूंदी या हाईली डिमिनिश्ड हूंदी, तमामु नंढी हूंदी। तो ही हुया असांजा जेका त 6 केसिस इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस जा। मूंखे उमेद आहे प्यारा ॿारो तव्हांखे ही जेको टॉपिक आहे ही सुठे नमूने सम्झ में अची हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।